अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ॻाल्हि कंदासीं वेरन जी वस्ती जे बारे में। वेरन जी वस्ती ड्रामो हाणे तमामु जल्द अवां भरण जे साम्हूं अचण वारी आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हरेंदड़ वीडियो अवां भरण ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसी चुका है तो दोलाब ड्रामो ख़त्म थी चुको आहे। हाणे तमामु जल्द वेरन जी वस्ती ड्रामो जेको आहे अचण वारो आहे। तव्हांजो इंतज़ार जी घड़ियूं हाणे तमामु जल्द ख़त्म थियण वारियूं आहिनि। हाणे तमामु जल्द वेरन जी वस्ती जी प्रोमो अचण वारी आहे। जॾहिं बि प्रोमो ईंदो त उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो, छो जो वेरन जी वस्ती ड्रामे जा 4 टीज़र अची चुका आहिनि। हाणे प्रोमो जो इंतज़ार आहे, तव्हां रुगो प्रोमो जो इंतज़ार कयो। जेकॾहिं प्रोमो अची थो वञे 1 तारीख़ त पोइ तव्हां इहो सम्झी छॾियो त वेरन जी वस्ती 2 तारीख़ ते हलायो वेंदो। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं हिन में हाजन प्रेमी जो मेन किरदारु आहे। हिन जी शूटिंग जकमाबाद में हली रही आहे ऐं हिन में सुठा अदाकार पिणु कम करे रहिया आहिनि। दोस्तों हिन ड्रामे खे राति जो 8 वॻे हलायो वेंदो सिंध टीवी चैनल ते। तमामु सॉफ्ट सीरियल ड्रामो आहे वेरन जी वस्ती। ऐं दोस्तों इन जी कहाणी बि सुठी आहे। हाणे तमामु जल्द ही ड्रामो अचण वारो आहे, यानी रिलीज़ थियण वारो आहे। दोस्तों असांजे अंदाज़े सां वेरन जी वस्ती जेको ड्रामो आहे इन खे अचण सां ई घणी शोहरत मिली वेंदी, छो जो हिन में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं हाजन प्रेमी जहिड़ा अदाकार। छो जो जंहिं ड्रामे में भला अदाकार हूंदा आहिनि उहो ड्रामो हर हाल में कामयाब थी वेंदो आहे। उन जे करे हिन ड्रामे में बि भला अदाकार आहिनि। तो तव्हां सम्झी छॾियो त हीउ ड्रामो जेको आहे ज़रूरु कामयाब थी वेंदो, यानी दोलाब ड्रामे खे कट बि करे सघे थो वेरन जी वस्ती ड्रामो। छो जो दोलाब ड्रामे खां बि वेरन जी वस्ती ड्रामे में सुठा अदाकार पिणु कम करे रहिया आहिनि। ही हाणे तमामु जल्द रिलीज़ थियण वारो आहे, रुगो तव्हांखे प्रोमो जो इंतज़ार करणो पवंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।